नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾींदालो कराची में बैरिया टाउन खिलाफ सिंध के बाशऊर अवाम ता पकड़ियल इन्हनि मुतालबो कयो है त जल्द मलिक रियाज खिलाफ केस दाखिल कयो वञे। इन्हनि वधीक मुतालबो कयो त होॾां बैरिया टाउन में एहतिजाज बाद क़ौमी कारकुननि ऐं अॻवाननि ते केस दाखिल थियण ऐं गिरफ़्तारी खिलाफ जिस्कम SUP पारां शहर जे स्टार चौक ते बुख हड़ताल कैंप कायम कई वई है। उन मौके ते अॻवाननि हारून कलोड़ो, जुल्फ़कार मला ऐं ॿियनि जो चवणु हुयो त सिंध जे वसीलनि ते धारियुनि खे क़ाबिज़ कयो पियो वञे। हिन जो चवणु हुयो त सिंध जा वारिस सिंधी आहिनि पर सिंध में धारनि जी लोड खे आबाद कयो पियो वञे। बैरिया टाउन सिंध दुश्मन मंसूबो आहे जंहिंखे सिंध वासी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदा। बैरिया टाउन जे ज़ुल्म खिलाफ कराची में धरती धड़नि पुरअमन एहतजाज रिकॉर्ड करायो जंहिं ते जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जे घर ते चढ़ाई करे खेसि गिरफ़्तार करे गुम कयो वियो। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जे घर के पुलिस कड़ो चाढ़ियो वियो। कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो। इन्हनि मुतालबो कयो त दाखिल FIR खत्म करे बैरिया टाउन मंसूबो खत्म कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।